सीनियर सिटीजन एसोसिएशन हैदराबाद सिंध पंहिंजी रवायती मोहब्बतुनि खे बरक़रार रखंदे मरकज़ी ऑफिस में 13 जनवरी ते ज़ोहर निमाज़ खां पोइ उम्रो ऐं मुक़दस ज़ियारतूं अदा करे आयल मेंबरनि जे मान में हिकु शानाइती तक़रीब मुनक़िद कई, जंहिंखे एसोसिएशन जे यादगार प्रोग्रामनि जे फ़हिरिस्त में शामिल कयो वियो। तक़रीब में इंजीनियर ख़ालिद मेमण, आपा फरज़ाना गुल, उमिरि जी सादत हासिल कंदड़ ऐं सिंध ॿोली अदब ऐं समाज सां लाॻापियल शख़्सियत सिंध ग्रेजुएट्स एसोसिएशन जे साथियाणी पब्लिशर मैडम नज़ीर नाज़ खे मुक़दस ज़ियारतूं करे अचण ते मुबारकबाद पेश कई वयूं। प्रोग्राम में एसोसिएशन जे सदर दरिया ख़ान बलोच ऐं उहिदेदारनि ते मुकमल एतमाद जो इज़हार कंदे मेंबरनि वॾे अंग में शिरकत कई। प्रोग्राम जी शुरूआत पीरल ख़ान खोसो जॉइंट सेक्रेटरी क़ुरान शरीफ़ जी तलावत सां कई, जॾहिं त नात शरीफ़ इंजीनियर ख़ालिद मेमण पढ़ी ऐं महफ़िल खे रूहानी रंग ॾिनो। जनरल सेक्रेटरी नज़ाकत अली फाज़रानी महिमाननि खे भलीकार कंदे एसोसिएशन जी फलाही सरगर्मियुनि ते रोशनी विधी। तक़रीब जे स्टेट सेक्रेटरी डॉक्टर रफ़ीक कुरैशी हुयो। इंफॉर्मेशन सेक्रेटरी मंज़ूर हुसैन कालरो मैडम नज़ीर नाज़ जो तारुफ़ी ख़ाको पेश कंदे संदसि तालीमी, अदबी ऐं फलाही ख़िदमतुनि खे सराहियो। हिन मौक़े ते महिमाननि खे अजरकूं, शालूं, लुंगियूं, सिंधी टोपियूं, हार ऐं तोहफ़ा पेश कया विया। तक़रीब दौरान सिंध जे नामियारे शाइर आशिक़ हालाई तरफ़ां निकोर शाइरी पेश कई वई, जंहिंखे शिरकत कंदड़नि पारां ख़ूब सराहियो वियो। नायब सदर इंजीनियर मोहम्मद इकबाल मेमण ख़िताब कंदे चयो त नवनि मेंबरनि जी शमूलियत तंज़ीम जी कामयाबी जो सबूत आहे। आख़िर में सदर इंजीनियर दरिया ख़ान बलोच पंहिंजी सदारती ख़िताब में मेंबरनि जी भरपूर शिरकत ते थोरा अदा कंदे चयो त एसोसिएशन खे वधीक मज़बूत बनाइण लाइ गॾियल कोशिश जी ज़रूरत आहे। हिन मौक़े ते सरगर्म उहिदेदारनि मंज़ूर हुसैन कालरो ऐं कोआर्डिनेटर नज़ीर अहमद शेख खे अजरक सिंधी टोपी पेश करे हिमत अफ़ज़ाई कई वई। तक़रीब में महिमाननि लाइ तबरक अचवा खजीरूं, आबे ज़मज़म पेश कयो वियो, जिते आख़िर में फ़क़ीर इरशाद हुसैन आफ नसरपुर, प्रोफेसर दोदो ख़ान, सलीम अहमद कीरियो ऐं फरज़ाना गुल सूफ़ियाना कलाम पेश करे महफ़िल खे रूहानी सुरूर बख़्शियो।